अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलतपुर सफ़न में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां अवामी वर्कर पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जस्कम, SUP, स्मॉल ट्रेडर्स ऐं शहरियुनि शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ शाही बाज़ार दौलतपुर सफ़न खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि मिठैल जिसकाणी, रमज़ान बुरड़ो, गुलाब उन्नड़, न्याज़ उन्नड़, ख़ालिद बुरड़ो, नज़ीर डारी, रियाज़ डारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हिन महांगाई जे दौर में बि मज़दूरनि सां नाइंसाफ़ी थी रही आहे। जेका उजरत मिलणु घुरिजे उहा पूरी नथी ॾिनी वञे। खोड़ भेरा ऐलान त कया विया पर उन ते अमल न कयो वियो, जंहिं सबबि मज़दूर तबिको ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहे। हिन मुल्क में ख़ासि तौरु सिंध में मज़दूरनि जे औलाद तइलीम ऐं घरबाती सिहत जे सहूलियतुनि खां बि महरूम बणियल आहिनि। मज़दूरनि सां इंसाफ़ करे उन्हनि खे हक़ ॾिना वञनि। असां समूरे पार्टियुनि जा अॻुवान मुतालबो था करियूं त मज़दूर तबिके खे ख़ुशहाल बणाइण लाइ ख़ासि क़दम खयां वञनि ऐं ख़ासि करे कराची में जेके इदारा आहिनि उन्हनि में सिंधियुनि खे रोज़गार ॾिनो वञे जीअं उहे पंहिंजे पाण सां गॾु औलाद खे पढ़ाए सघनि। असां शिकागो जे शहीदनि खे सुर्ख सलाम पेश करियूं जिन पंहिंजे जानियुनि जा नज़राना ॾेई मज़दूर तबिके जो घाट ऊचो कयो। क़ौमो हिकु थियो ही अॼोको ॾींहुं योम मए उन्हनि शहीद पुरतनि जो उहो रत जे अने रेज जो ॾींहुं आहे। उहो हिन उत्साह जो ॾींहुं आहे जीअं उहो साबित करे ॾेखारियो त पोरियत रुगो मशीनरीअ जो पार्ट न आहे, उहो हिकु ज़िंदा जाॻंदड़ वजूद आहे। उन जूं पंहिंजूं जिस्मानी ज़रूरतूं थियनि थियूं, उन जूं पंहिंजूं समाजी ज़रूरतूं थियनि थियूं, उनखे बि सुठी सिहत, सुठी तइलीम ऐं सुठे रोज़गार जी बि ज़रूरत आहे। ऐं जॾहिं शिकागो जे शहीदनि खां जॾहिं हुननि अरिड़हं कलाक उहो उन पोरियो वरितो वेंदो ऐं उन पोरियो जी उहा उजरत एतिरी हुई जो उहो पंहिंजे बचनि जी जेको आहे पेट जी बुख बि उजाए कोन्हे करे सघंदा, त उनजे ख़िलाफ़ मुनज़म थी करे इहो साबित करे ॾेखारियो त पोरियत जदोजहद बि आहे ऐं उहा असां पंहिंजी जदोजहद जे ज़रिए पंहिंजा हक़ वठी था सघूं। त असां अॼु हिन ॾींहं ते उनखे सलाम था पेश करियूं ऐं इन खां गॾोगॾु जेके बि हितां जा मज़दूर आहिनि उन्हनि जे हक़नि जे लाइ जेको आहे सो असां PRCF उन सां गॾु हूंदी, AWP तौरु असां उन सां गॾु हूंदासीं। हर जेको मज़लूम खां पोरियतनि सां जिते इस्तेसाल थींदो उनजे लाइ असां सरापा एहतिजाज हूंदासीं। तव्हां सभिनी अॼु दुनिया जे मज़दूरनि जो ॾींहुं आहे ऐं मज़दूर माशाल्लाह ख़ुशि हूंदा छो त उहे पंहिंजी रोज़ी सां लॻल आहिनि ऐं सरमाएदार थधी छांव में वेठल आहे। ॻाल्हियूं त इलाही आहिनि, सभु कयूं था, पर हाणे जेको इहो मज़दूर आहे उन लाइ पॉलिसियूं ठहियलूं आहिनि। ॿ मज़दूर आहिनि, हिकिड़ो जेको फिज़िकल पोरियो करे थो, गॾे गाॾी वारो बीठो आहे, फ्रूट रेड़ो खणी बीठो आहे, उहो जेको तगारी खणी थो वञे, हिकिड़ो इहो मज़दूर आहे, ॿियो स्किल्ड लेबर हूंदो आहे। हाणे मुसीबत इहा आहे त 2002 में पॉलिसी ठही मज़दूरनि जे लाइ पाकिस्तान में, उन ते इम्प्लीमेंटेशन केतिरी आहे उहा ज़ीरो बराबरि आहे। अॼु बि जेकॾहिं तव्हां मज़दूर जा हक़ ॾिसंदा त असां खां वधीक हू पामाल आहे। पोइ ज़राअत हुजे ऐं स्कूल हुजे, तालीम हुजे, सिहत हुजे, त उते उनजो ॿारु वधीक सफ़र थो करे, वधीक ॾचे में आहे, वधीक तकलीफ़ में आहे बनस्बत कंहिं सुखे सताबे जे। पोइ भले उहो सुखे सताबो मज़दूर हुजे, भले उहो ज़हनी पोरियत हुजे, पर हीउ जेको तगारी वारो मज़दूर आहे असांजो, ॾिहाड़ी वारो मज़दूर आहे, उनजो ॿारु जेकॾहिं अॼु अंग खर खणी ॾिसंदा त 44% ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि सिंध में। ऐं उहो 44% में तव्हांखे वधि में वधि इन मज़दूर जा ॿार नज़र ईंदा की मुंहिंजा ॿार नज़र कोन ईंदा, कंहिं चङे अच्छे कपिड़े वारे जा ॿार नज़र कोन ईंदा जेके स्कूल खां ॿाहिरि हुजनि। ॿारनि में जेके अनेक क़िस्म जूं बीमारियूं, स्टंट ग्रोथ आहे, ओबेसिटी जा केसिस आहिनि, उहे वधि में वधि तव्हांखे मज़दूर जे ॿार में मिलंदा, ॿिए में कोन मिलंदा। चवण जी ॻाल्हि आहे त पॉलिसियूं ठहनि थियूं। ॿियो पासो इहो आहे त उहो मज़दूर जेको स्किल्ड लेबर करे, तव्हां दुनिया खे ॾेखारींदा आहियो त बाबा असांजो स्किल्ड लेबर आहे ऐं दुनिया उनखे टेक्नोलॉजी में मुख़्तलिफ़ फील्ड्स में पंहिंजो हायर कंदी आहे। सिंध में हालत इहा आहे त 350 अहिड़ा स्कूल आहिनि, मोनोटेक्निकल कॉलेजिस आहिनि, सभिनी जी सत्यानाश लॻी पई आहे। उतां को बि स्किल्ड लेबर कोन थो निकिरे, त उहो असांजो नौजवान जेको आहे ॿाहिरि वञी और कमाए ऐं रेमिटेंस खां पंहिंजे मुल्क में, पंहिंजे सिंध में पंहिंजे माइटनि खे मोकिले। सो हशर इहो आहे त 15 सालनि खां वठी जेका हिते हुकूमत रही आहे या पीपुल्स पार्टीअ जी, उन हणी सिंधी माण्हुनि जी सत्यानाश करे छॾी आहे हर हवाले सां। टाइम मुख़्तसर आहे, इन करे मां कोन थो ॻाल्हायां घणो, छो त ॿिया दोस्त आहिनि। हर हवाले सां सत्यानाश करे छॾी आहे। पोइ इहो मज़दूर जो इशू हुजे, हारीअ जो हुजे, बारदाने जो हुजे, कलर भाण जो हुजे। हाणे अॼु जी अख़बार तव्हां खोले ॾिसो त हारी वीचारे खे भाण कोन थो मिले ऐं हींअर बि भाण, यूरिया भाण ॿाहिरां घुराईंदा, 2 लख टन जी हुन सां डील पई थिए त भई उहो सभु भाण ॿाहिरां घुराईंदासीं। कहिड़े क़िस्म जूं पॉलिसियूं आहिनि। उहो हारी बि त असांजो मज़दूर आहे जेको खेतनि में कमु थो करे, कहिड़ी उनखे सेफ्टी आहे।
हाणे जेकॾहिं अंग न खणंदा वञूं त मुराद अली शाह चवे थो सिंध जो सिटिंग चीफ मिनिस्टर त बाबा सिंध में 7-8 सैकड़ो अहिड़ा घराणा आहिनि जिन खे सेफ्टी सोशल सेफ्टी नेटवर्क में आणणु खपे, माना उहे ग़रीब आहिनि, पावर्टी लाइन खां हेठि आहिनि। त पोइ त असां सभु मज़दूर आहियूं न। बाक़ी जेके अंदरि ऐवाननि में वेठा आहिनि उहे पंहिंजा पावर्टी लाइन खां ॿाहिरि आहिनि, बाक़ी असां सभु मज़दूर आहियूं। इन करे असां चाहियूं था त हारी हुजे, मज़दूर हुजे, शागिर्द हुजे, ॾियारी वारो पोरियत हुजे, होटल ते मज़दूरी कंदड़ माण्हू हुजे, अचो त सभु गॾिजूं। असांजा मसइला सभु साॻिया आहिनि, उहो मज़दूर हुजे या हारी हुजे। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। ते असीं जेके दोस्त गॾु थियूं तव्हां सभिनी खे शाबाश आहे हिन उस में असां सां गॾु आहियो ऐं इहो वचन वरजायो आहे अवामी मर्कज़ पार्टी त जंहिं नज़ीरे जी हू दावा करे थी त असीं पोरियतनि जी पार्टी आहियूं, असीं तबक़ाती जिदोजहद कंदे हिकिड़े इनक़लाब तरफ़ हिकिड़ो ख़्वाहिशा आहियूं, उन जा ख़्वाब ॾिसूं था, उन लाइ माण्हू खे मुनज़म कयूं था, जिदोजहद में था आणियूं। त बाबा बुनियादी तज़ाद समाज जो इहो आहे ऐं चंद माण्हू आहिनि जेके वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि ऐं जिन ते हू क़ाबिज़ आहिनि उन्हनि खां हू उजरतनि जे ते मज़दूरी वठी पंहिंजा हुननि महल ॾियानि। ऐं हींअर सूरत इहा आहे त उनखे जेका हुननि पाण कानून करे चयो आहे त असीं हिन जी हेतिरी मज़दूरी आहे। रियासत पाकिस्तान सिंध हुकूमत चयो आहे बाबा 3000 मज़दूरी हक़ आहे, यानी जेकर को ॾियारी ते आहे त उनखे 1000 रुपया ॾियारी ॾियणी आहे, त उन ते बि हू अमल नथी कराए सघे। सोशल सिक्योरिटी उनजो हक़ आहे, उनखे तालीम मुफ़्त, सिहत मुफ़्त, इहे कानून पास थियल आहिनि, पर उहो मज़दूर इन्हनि सभिनी हक़नि खां ॿाहिरि आहे। त असीं अवामी मर्कज़ पार्टी जे प्लेटफॉर्म तां इहो वचन था कयूं त असीं इन जिदोजहद में मज़दूरनि सां गॾु हूंदासीं, उन्हनि खे मुनज़म कंदासीं, पाण सां गॾु शामिलु कंदासीं। इन्हनि हक़नि खां वठी करे अॻिते जेका हुन जी बुनियादी इंसानी आज़ादी जो ख़्वाबु आहे उहो हासिलु कंदासीं। अवां जी महिरबानी। शिकागो समेत सॼी दुनिया जे पोरियतनि खे सुर्ख सलाम। इहो पोरियत ई आहे जेको ही समाज हलाए पियो, दुनिया हले पई। पर असां ॾिसूं त हिन मुल्क में जेके सरमाएदार जागीरदार क़ाबिज़ आहिनि, पार्लियामेंट ते हुकूमत में वेठा आहिनि, उन्हनि जूं सभई पॉलिसियूं ई आम दुश्मन ऐं पुर दुश्मन आहिनि। असां रोज़ु ॾिसूं पिया त को गाॾी हलाईंदे रोड तां, मोटरवे नेशनल हाईवे तां ड्राइवर अगवा थी वियो, को पोरियत बाज़ार मां अगवा थी वियो। अहिड़ा 100,000 रोज़ जेके ख़ानगी धाड़ेल आहिनि शहरनि में ऐं कचे में खयूं, उन ते तशदुद इंसानियत जेको खां किरियल जेका हरकत ऐं तशदुद थिए पियो, पर उन लाइ को आवाज़ु कोन्हे। कई मासूम असांजो दौलतपुर जो हिकिड़ो पोरियत पली हबीबला 2.5-3 महीना थिया अगवा न थियल आहे, पर उन लाइ को आवाज़ु कोन्हे, को सिक्योरिटी कान्हे का। अहिड़े हवाले सां जेकॾहिं पोरियत उन राति ॾींहुं जेको सख़्तु महिनत कंदे तगारी कोॾर हलाईंदे पोइ बि हू पंहिंजो पेट भरे मानी अभो न खाए सघे ऐं पंहिंजे औलाद खे नथो खाराए सघे, जेकॾहिं उनखे इलाजु न आहे, मोहलिक मूज़ी मर्ज़नि में वरितलु आहे, त उहो कीअं पूरो करे सघंदो। असां मंशियात ॾिसूं त उन हुकूमत ऐं हुकूमत जे वेठल वॾेरनि जे आशीर्वाद सां, इंतिज़ामिया जे मदद सां जेका मंशियात हले पई, अक्सर करे पोरियत वापराए पियो। जेकॾहिं पोरियत जो को फ़र्द इन बीमारीअ में विकिरजी वञे थो, नशे जो आदी थी वञे, त उहो पोरियत कीअं जी सघंदो। यानी हिन पोरियत खे हिन मुल्क में न सिहत आहे, न खाधो आहे, न तहफ़ुज़ आहे। जेकॾहिं उनखे तहफ़ुज़ न आहे, को दुकानदार घर वेंदे, को नौकिरी वारो उस्ताद स्कूल वेंदे खंभिजो पियो वञे, को तदारक कोन्हे। इन मां साबित थियो त हिन मुल्क में ऐं सॼी दुनिया में हिकिड़ो नज़रियो आहे जेको उहो इहो नज़रियो आहे तबक़ाती तज़ाद आहे। क़ौमी तज़ाद, मज़हबी नस्ली तज़ाद सभु बाद में था अचनि, यानी अमीर ऐं जेको ग़रीब ज़ालिम ऐं मज़लूम वारो तज़ाद आहे, वॾे में वॾो इहो तज़ाद आहे। असां अवामी वर्कर पार्टी जा कारकुन ऐं पोरियत उन जी निदा था करियूं ऐं मुताबिलो था करूं त बुनियादी हक़ जेके उन मज़दूर तबिके खे ॾियो, वीचारो घटि में घटि जी त सघे, जीअण जो हक़ त ॾियो उनखे, उन सां इंसाफ़ करियो ऐं जेके तव्हांजा कानून जोड़ियल आहिनि उन्हनि ते अमल करियो। ख़ुदा रा हिन मुल्क खे, हिन मुल्क जे माण्हुनि खे जीअण ॾियो, उन्हनि जा दुश्मन न बणिजो।